भागन भरी आई अला निभाग जी गंढ खबर ही कान थी पे तो तुझा भाग अलाए कॾहिं वरंदा। शुक्र कर खबर शुक्र करे असां वरी भी पांचे घर में बैठा आहियूं। अज मां जन मिस्कीनन खे ॾिसी आई आहियां तो हज़ारी मुंहिंजा रब अलाए काथां वेचारड़ा ॾुकार सटियल मंज़िलूं करे अचे हिते पाता आहिनि। सोचां थी पई हिन भाग भरीअ जा के भाग वरनि के भागन जूं भरियूं अचनि त खणी वञी हुननि मिस्कीननि खे घर में ॾेई अचां त हुननि जी क़िस्मत जागी पए। पर अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग न पंहिंजे लाइ था वरनि न वरी ॿियनि जे लाइ। तॾहिं त चवां थो त तूं भागन भरी न पर निभाग जी गंढ आई। हाणे हिन दरवेश जी ख़िदमत कर त दुआ कयां। तुंहिंजे इन्हे दुआ खां त दुश्मन जी पिट भली आ खबर। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग अहिड़ो दरवेश कंध में विधई पोइ सुखियो टुकुर बि खाधो अथई। मूंखे छॾ मां वरी बि दर दर तां लप अटे जी वठी टुकुर पचाए पेट में विझां थी पई। तोखे जॾहिं बीड़ीअ जे लाइ पैसा नथा थियनि न उन महिल भौरियूं अथई भौरियूं। जॾहिं ज़िंदगीअ जो एतिरो वक़्तु गुज़री वियो आहे त बाक़ी आख़िरी पल बि गुज़ारे वेंदुसि। ॾिसूं था हाणे ज़िंदगीअ जा आख़िरी पल कंहिंजा था सुख सां गुज़रनि। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग हाणे त अटे ऐं लटे जे लाइ बि आज़ार में विझी छॾी। अदा जी छा थो सम्झी त तूं इन वीचारनि खे झुकाइण में कामयाब वेंदे? मुला दादा सुभाणे बिजार जे हमराहनि खे छॾ रहिया थो। पोइ ॿुधायां थो छॾण जा 5 लख। हाँ एतिरा पैसा ॿधई त हू ॿुधंदे सभु मरी पवंदा। अदा ॿुध बकरियूं घणनि जूं थींदनि? बकरियूं इहे लख सवा खनि थींदा न बस ॿियो छा। पोइ हीअं था कयूं जो 3 लख थो ॿुधायां। या त पोइ सॼी ज़िंदगी पिया मूं वटि लोड़नि या त संग ॾेई पंहिंजी जान छॾाए भॼी वञा। अदा हाणे फर खोलियां? हा हा अदी तूं फर छोड़। मुला दादा हुन में के तूं ॾो त ॿी कहिड़ी मां थो ॾोआं। ठीकु आहे जन्नत तूं छा थी कंदी होती? अदा सां मेयूं ॾोराए वठ। आऊं त ॾोभ करायां थी पर तुंहिंजे हथ में फलूकणा आहिनि छा? हा हा ईअं ई सम्झ। बिचारा जेकॾहिं निंड थी अचे त सुम्ही छो नथो रही? भाई जेकॾहिं न पंहिंजूं अखियूं खुलियल हुजनि हा त अॼु हे सूरज ॾिसूं कोन हा। आख़िर असां केतिरो उजागो कंदासीं? अलाह पुॼंदो न। अलाह त पुॼंदो न भाई पर अलाह ईअं बि कोन थो चए त तव्हां पंहिंजो माल मैदान ते ॿधी ऐं आराम सां सुम्ही रहो। अड़े चरिया जेकॾहिं चोर ईंदा तूं उन्हनि खे छा कंदे? छा कंदुसि? रड़ियूं करे सॼो ॻोठ जाॻाए विझंदुसि। पोइ त माल मां हथ कढी भॼंदा न। तूं बि दरवेश आहीं वीचारा। चङो तूं आराम कर मूंखे छॾ मां पाण सुबुह जो निंड करे वठंदुसि। वैसे ही 50,000 अथई बाबा सूबेदार खे मिठाई ॾेई छॾिजां। बस सूबेदार त तो मां लखनि जूं में तूं लॻाई वेठो आहे। रेसर ही बि थोरा कोन्हनि। हिन खां वधीक त तूं लाडाउन मां कढंदे।
बाबा इन्हनि मिसकीननि जो समूरो माल खपाईंदुसि पोइ बि 50,000 कोन निकिरंदा। वली दादा मां कोशिश कयां थो, बाक़ी हेतिरनि पैसनि में सूबेदार राज़ी कोन थींदो। बाबा तव्हां कोशिश कयो, बाक़ी जेकॾहिं राज़ी न थियो न त ॿिया पैसा बि खणी बूथ में हणंदोमांसि। बस एतिरा पैसा ॿिया बि करे वठी ॾियां। ॾिस एतिरा पैसा कोन थींदा बाबा, बाक़ी 20-25,000 थिया त ॾींदोमांसि। छो त सावण खे बि इलाज लाइ कुझु पैसा ॾियणा पवंदा, तॾहिं हू राज़ी थींदो। सूबेदार खे राज़ी कई त सावण कुझु बि करे कोन सघंदो। सावण राज़ी न थियो त केस बि ख़तम कोन थींदो। सावण खे राज़ी मां पाण ई कंदुसि। सुभाणे गफ़ार खे छॾायो ऐं सावण खे घुराए फ़ैसिले जी तारीख़ रखाए ॾियो। 2 ॾींहं सबर कर, जेसि ताईं सावण जो छोरो अस्पताल खां घर अचे। बाक़ी सुभाणे लाॾाउनि खे छॾायां थो ऐं अस्पताल वञी सावण जे मथे ते हथ घुमायां थो। मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी भेण, मुंहिंजियूं न्याणियूं मूंखे कसम ॾियो त मूं तव्हांजे कंहिं बि मर्द माण्हूअ जो केस में नालो नाहे लिखायो। अदा पुलिस त उन्हनि खे वठी वई आहे। अदी पुलिस पंहिंजो पेट भरण लाइ ईअं कयो आहे। अदा उहे असांखे पंहिंजा मर्द छॾाए ॾियो न। अदी यकीन कयो त असीं बि तव्हां वांगुरु मिसकीन माण्हू आहियूं ऐं पुलिस में बि असांजी कान थी हले। जेकॾहिं एतिरी पहुच हुजे हा न त वली दाद वारा असांखे रोज़ रोज़ पादर कोन हणंदा। हा अदी अदो सही थो चवे। अदी न ई असां तव्हांजो माल कायो आहे। जेकॾहिं तव्हांखे असांजे ज़ुबान ते एतबार नथो अचे त असीं भले साईं ते बि हथ रखण जे लाइ तयार आहियूं। चाचा तुंहिंजे चवण ते पुलिस अबा खे कान छॾींदी? न मुंहिंजी अम्मा, पुलिस असां खां ज़ोर आहे। अदा तव्हां असांजो पुलिस में नालो नाहे ॾियारियो, इहा बि तव्हांजी भलाई। अचो मां हलो। बे अदे बे 2 मिंट। भाॼाई जी अदा न्याणियूं घर में हली आयूं आहिनि। इहे उन्हनि खे वापसि छॾींदीअ त पंहिंजो तॾो ख़राब कोन कराईंदासीं। वञ अंदरां 2 अजरक वञी खणी अच। न अदा न, तव्हां इहा तकलीफ़ न कयो। न दी हा तकलीफ़ न, पर असांजो इहो रवाज आहे। घर आयल न्याणियूं ईअं वापसि वञनि, ज़मीर असांखे मलामत कंदो। भाॼी जल्दी अजरक 2 खणी आ। हा अदा खणी थी अचां। तव्हांखे उबतो करे टंगे मारिया हा। हो साईं हो। पर इहा तव्हां मथां वलीदार भलाई करे वियो। पर साईं असांजो त को ॾोह बि कोन हुयो। तव्हांजो ॾोह न हुयो? कांस्टेबल जी सर, हिन खे वरी लाकअप कर त ॿुधायांसि तो त कंहिंजो ॾोह आहे। न साईं तव्हां नाराज़ न थियो, सभु ॾोह मुंहिंजो आहे। असां शिकिल ॾिसी ॾोहारनि खे सुञाणे वेंदा आहियूं।
हो सही हो तव्हां बिल्कुलु सचा आहियो। हिन वक़्तु तव्हांखे वञण थो ॾियां, पर जॾहिं बि ज़रूरत पई वरी तव्हांखे वापसि अचिणो पवंदो। इहे न सम्झो तव्हां मुकमल आज़ाद थी विया आहियो। अञा केस हले पियो, फाइल बंदि नाहे थी। हो सही ईंदासीं। वञो, हिन वक़्तु वञी वलीदार जो थोरो वञो। जंहिं भले माण्हू तव्हां मथां एहसान कयो आहे। हाणे वञो। महिरबानी बाबा साईं। मूं जॾहिं हिननि मिसकीननि जा नाला ॾिना ई कोन्हनि त पोइ पुलिस उन्हनि खे छो ॻेले वई? अदा थी सघे थो त सूबेदार खे राज़ी करण लाइ वलीदाद इशारो ॾिनो हुजे। मायूं वीचारियूं त सूरन में अची वयूं। भाॼे मूं हुननि जा जेकी हाल ॾिठा न, मूंखे त ॾाढो ॾुख पियो थिए। उन्हनि वीचारनि जो त न को हिते ओही न वाही। अदा प्या पिटींदा सभिनी खे। भाॼे असांजा हथ त साफ़ आहिनि। बाक़ी उन्हनि मिसकीननि सां जिन कई आहे न, त रब उन्हनि खे सज़ा ज़रूर ॾींदो। मुंहिंजी सलाह वठो त वञी वलीदाद वारनि को इजाज़त वठी अचो त हीअ जुई छॾे ॿिए हंधि हली रहूं। हिते रहियासीं त इहे मसला पिया ॻिचीअ में पवंदा। हा दी मरियम, हाणे ईअं ई करणो पवंदो। अबा हाणे हिते कंहिंजी बि दिलि न लॻंदई। पहिरियां जिन छॾायो आहे उन्हनि जो थोरो मञी अचो। उथो त वलीदाद वारनि ॾांहुं थी अचो, जिन पाण सां भलाई कई आहे। छोरी दे त ख़बर, तूं हिन सां न्यापा मोकिलींदी आहीं छा? न्यापा? हा न्यापा। आओ हिन भागन भरी के चङी तरह सुञाणा थी। रोज़ अटे वठण जो बहानो कंदी आहे, बाक़ी हिन जा धंधा जेके से ॿिया अथसि ॿिया। मूंखे सॼी ख़बर आहे। मां त आहीं थी ज़बान पंहिंजी बंदि रखो। हा जाथे तूं ॻाल्हाएं थी न, उहो मां सभु कुझु थी सम्झां पई। माई असां केतिरा बि मिसकीन भली हुजऊं, पर न अॻो ई हे धंधा कया अथसि न हाणे कंदासीं। ठहियो ठहियो ठहियो। हाणे मूंखे सॼी ख़बर आहे। वॾड़ी थी मूंखे पढ़ा न। हा वठ टेलप ऐं पंहिंजा पेर डाह त विझई न धूड़ मथे में। तूं मुंहिंजे मथे में धूड़ विझंदी आहे? अड़ी फकीरियाणी ॾिसी न भुलिजो मूंखे। दादा मां पंहिंजे रमज़ में थी रहां पई त तूं मूंखे आपे खां न कढो, न त पोइ अहिड़ी हालत कंदी साईं जो वरी पोइ छा कंदी? छा कंदी मूंखे तूं ॿुधां? कंदी आहे छा मूंखे? चाची तो हितां निकिर, असांजी भाॼाई होश में न आहे। हिनखे होश में आण मूंखे अचे थो, मड़े मूंखे अचे थो। हाणे हल हितां हल, सुञाणा तोखे चङी तरह। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग क़िस्मत धिका खाराया आहिनि जन्नत, न त तो जहिड़ियूं मुंहिंजे दर ते नौकरियाणियूं हुजनि। हा छा 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 छा? हा 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 सही चयो। हल हितां ये भागी नौकरां ते रखे। भाॼाई बस हाणे आओ चवां थी तूं माच कर, बस कर। वेचारी जी वरी तरफ़दारी करण हली आहे। हा ॾुखी थी लॻई, ॾुखी थी लॻई। हा तुंहिंजी खल लड़ाई ॾिस त तुंहिंजी कीअं थी खल लड़ाया। तूं घणो मथे ते चढ़ी वई आहीं, रोज़ हुन सां मिस मिस कयो बीठी आहे। छो माइटियाणी आहे असांजी, त हाणे बि यादि कर। कावड़ आहे छा? अदा सावण, असां ग़रीब माण्हू जी भला कंहिंसां कावड़ थी सघे थी? पोइ न सलाम न दुआ,
ये मुंह हेठि कयो पियो वञे। असां सोचो मथां तव्हां नाराज़ थियो, पर सच इहो आहे त असांजो हिन में को बि ॾोह न आहे। इहो त असीं बि सम्झूं पिया त इहा सॼी शरारत ई वली दाद वारनि जी आहे। असां तव्हांखे का बि मयार न आहे ॾिनो। अदा सावण, इहा बि तव्हांजी भलाई। ऐं केस में बि असां तव्हांजो नालो कोन ॾिनो आहे। भली कंहिं पढ़ियल लिखियल माण्हू खे वठी FIR जी कापी ॾिसी सघो था। अदा सावण, तव्हांजा लख लाइक़, तव्हांजा लख लाइक़। बाक़ी जेका असांजी क़िस्मत। वेचारा मिसकीन ॾिंगनि माण्हुनि जे वर चढ़ी विया। अलाह साईं भलाई कंदुनि, बाक़ी वली दाद वारा का बि कसर कोन छॾींदा।